IBA टेस्ट पास 2021 जे उम्मीदवारनि जी मास्तरी में भर्तियूं न थियण ख़िलाफ़ चेयरमैन दीदार हुसैन लिगारी जी निगरानी में प्रेस क्लब सांगड़ में प्रेस कॉन्फ्रेंस बाद एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़बर मूजिब प्रेस क्लब सांगड़ में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि प्रेस कॉन्फ्रेंस करे मीडिया सां ॻाल्हाईंदे दीदार हुसैन लिगारी, अनीस कयानी, गुलाम मुहिउद्दीन जखरो, मोहम्मद शफीक, नसीर खान संग्रासी ऐं ॿियनि चयो त तालीम खाते जे वज़ीर सरदार शाह 33% खां वधीक मार्कूं खणंदड़नि खे ज़िले सांगड़ जे नौजवाननि खे यकीन ध्यानी ॾियाराई त तव्हांखे ऑर्डर ॾिना वेंदा, पर असां सां वेसाघाती कई पई वञे। मनपसंद माण्हुनि खे ऑर्डर ॾिना पिया वञनि। असां पंहिंजे हक़ वठण लाइ गुज़िरियल 4 महीननि खां इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज आहियूं। असां कराची में बि एहतजाज कयो। असां तालीम खाते जे वज़ीर साईं सरदार शाह ऐं सेक्रेटरी गुलाम अकबर लगारी खां मुतालबो कयूं था त असांखे ऑर्डर ॾेई असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।